जारिया पंधु पैसो जारिया पंधु पैसो जारिया पंधु पैसो हेलो अस्सलाम वालेकुम की आयो ठीक आयो खैर खैरियत से आयो माया किरण मीर ऐं तव्हां सभिनीनि खे मां भलीकार करणु चाहींदसि रगत भरी शाम में कल्चर स्पेशल ट्रांसमिशन मां ॾिसी रहिया आहियो यकीननि मुंहिंजी आवाज़ मां तव्हांखे लॻी रहियो हूंदो त मुंहिंजो गलो ख़राबु आहे ऐं छंछरु ते जेको आहे ॾाढी सुठी बरसाति बि थी आहे जंहिंजी असांखे ज़रूरत बि हुई ऐं दुआऊं बि कयूं पिया त अलाह साईं खां त बारिश ते ऐं सुठी बरसाति पइजी वई ऐं सुठो थियो त ही जेके वायरसिस आहिनि या जेके बि बीमारियूं आहिनि त उन ते थोरो फ़र्क़ु पवंदो हिकिड़ी ॿी बसि अञा थोरी बारिश थी वञे त इनशाला ही जेके बि वायरसिस आहिनि ऐं जेके बि बीमारियूं आहिनि सभु इनशाला ख़तमु थी वेंदियूं इहो बि हिकिड़ो कुदरत जो निज़ाम आहे मतिलबु अगरि इहे बरसातूं नथियूं थियनि त उन सां इलाही नुक़सानात बि थियनि था ऐं जेकॾहिं थियनि थियूं बारिशूं त इलाही फ़ाइदा बि थियनि था इन ई तरह सां तव्हांखे ख़बर आहे त इलाही माण्हुनि जी तबियतूं ख़राबु आहिनि ऐं गलो ख़राबु आहे इन्फेक्शन थी वञे थो गले में सूरु खंघि बुख़ार सो एहतियात तव्हांजे पंहिंजे हथ में आहे जीअं मां हमेशह चवंदी आहियां एहतियात तव्हांजे पंहिंजे हथ में आहे त ॿाहिरि निकिरो था ही गर्द आलूद जेके हवाऊं आहिनि इन्हनि जे लाइ तव्हांखे मास्क पाइणो आहे ऐं सैनिटाइज़र तव्हांखे पाण सां गॾु रखिणो आहे उन सां गॾु जेके मच्छरनि जा जेके लोशन्स अचनि था या स्प्रेज़ अचनि था उहे लाज़मी पाण सां जेको आहे कैरी कयो ऐं हणो छो त डेंगी बि तव्हांखे ख़बर आहे त तमामु घणो फैलियल आहे अॼु मंडे आहे ऐं एज़ यूजुअल मंडे जेको हूंदो आहे ॾाढो हैक्टिक हूंदो आहे लेज़ी डे हूंदो आहे छो त वीकेंड हूंदो आहे वीकेंड खां पोइ वरी जेको पहिरियों ॾींहुं जेको मंडे हूंदो आहे उहो इलाही लेज़ी हूंदो आहे असां सभिनीनि जे लाइ पर तॾहिं बि असां पंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटीज़ खे कंप्लीट करे ऐं हिते मौजूदु आहियूं ऐं शोभी भाई बि असांखे थोरी देरि में इनशाला जॉइन कंदा अञा ताईं न आहिनि पहुता बसि पहुचण वारा हूंदा छो त ख़बर आहे तव्हांखे त मंडे आहे मंडे ते मां उहा ई ॻाल्हि कई न थोरो लेज़ी डे हूंदो आहे सो असां सां गॾु हिते ज़बरदस्त गेस्ट बि आहिनि तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था असांखे लाइव कॉल करे सघो था ऐं ॿी ॻाल्हि आहे तव्हांखे मां ज़रूरु ॿुधाईंदी हलां त अॼु जी जेका मां ड्रेस पातल आहे मूंखे उहा सिंधी लिबास वारनि जी ड्रेस पातल आहे ऐं सिंधी लिबास जो फेसबुक ते पेज तव्हां लाइक कयो ऐं उन्हनि खे व्हाट्सएप ते बि कॉन्टैक्ट करे सघो था फेसबुक ते बि कॉन्टैक्ट करे सघो था इंस्टाग्राम ते बि तव्हां उन्हनि खे कॉन्टैक्ट करे सघो था ही कल्चर वीक आहे ऐं कल्चर स्पेशल ड्रेसिस हुननि वटि अवेलेबल आहिनि स्टिच ड्रेसिस बि आहिनि अनस्टिच ड्रेसिस बि आहिनि ऐं ही सॼो वीक जेको आहे मूंखे सिंधी लिबास वारनि ड्रेसिस स्पॉन्सर कयूं आहिनि ऐं इनशाला 3 डिसंबर ते तव्हां जेको मेन इवेंट ॾिसंदा उन में बि जेका मुंहिंजी ड्रेस आहे उहा बि सिंधी लिबास वारनि जी तरफ़ां मूंखे स्पॉन्सर कई वई आहे सो ज़रूरु तव्हां बि उन्हनि जो पेज विज़िट कयो ऐं जल्दी सां तव्हां पंहिंजा ड्रेसिस कल्चर डे जे लाइ तयारु कराए वठो मां तव्हांखे ॿुधायां त असां सां गॾु अॼु जेका हिते शख़्सियत मौजूदु आहे माशाल्लाह इलाही कमु करे रहियूं आहिनि ऐं मतिलबु कंहिं बि तारीफ़ जो मुहताज न आहिनि डॉक्टर आबिदा घांगरो साहिबा असां सां गॾु हिते मौजूदु आहिनि रिसर्चर आहिनि टीचर आहिनि राइटर आहिनि पोएट आहिनि ऐं सोशल एक्टिविस्ट आहिनि ऐं माशाल्लाह सां सिंधी लिटरेचर में PhD बि कई अथनि कंहिं वक़्त में RJ भी रही चुकियूं आहिनि 7 बुक जेके किताब आहिनि उन्हनि जा पब्लिश थी चुका आहिनि ऐं 5 किताब जेके आहिनि अंडर पब्लिकेशन आहिनि शेख अयाज़ साहब ते बि रिसर्च करे रहियूं आहिनि सो उन्हनि खे बि भलीकार कंदासीं ऐं उन्हनि सां गॾु असांजो भाउ ज़बरदस्त सिंगर आहे माशाल्लाह सां सिंध जो तमामु बहितरीनु सिंगर आहे तमामु वॾो नालो आहे सोहराब शर साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि ऐं ढोलक ते असां सां गॾु अली हैदर पिताफ़ी आहिनि सो सभिनीनि खे भलीकार कंदासीं अस्सलाम वालेकुम कीअं आहियो डॉक्टर साहिबा ठीकु आहियो अल्लाह जो करम बिल्कुलु तव्हां कीअं आहियो अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक अस्सलाम वालेकुम भाउ कीअं आहियो वालेकुम सलाम बिल्कुलु ख़ैर तव्हां ख़ुशि आहियो अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक तव्हां ॿिन्हिनि खे बि भलीकार कंदसि महिरबानी तव्हांजी त डॉक्टर साहिबा तव्हां ॿुधायो त ही कल्चरल वीक आहे तव्हां पंहिंजी सकाफ़त खे कीअं था ॾिसो ऐं ही ॾिहाड़ा कीअं सेलिब्रेट कंदा आहियो सभ खां पहिरियां त तव्हांजी महिरबानी ऐं जो तव्हां हिन अहिड़े मंच ते असांखे घुरायो ऐं असां डिस्कस करे सघूं था हिक ॿिए सां ऐं सॼी सिंध वासियुनि खे कल्चर जे ॾींहंनि जे बि
मुबारकबाद हुजे जो हाणे ही पूरो हफ़्तो को वक़्तु हुयो त को हिकिड़ो ॾींहुं हुयो पर ही पूरो हफ़्तो तक़रीबन इन हवाले सां मल्हायो वञे थो ऐं असां बि यकीनन मल्हाईंदा आहियूं ऐं असां त हिते कराची में अहिड़ो वक़्तु बि ॾिठो आहे जॾहिं सिंधी कल्चर मल्हाइण या उनखे उनजो इज़हार करण त परे जी ॻाल्हि पर सिंधी सॾाइण बि कंहिं वक़्त में मुश्किल हुयो रिस्क हूंदो हुयो ऐं लिसानी फ़सादनि जा अहिड़ा दौर हुया त उन में जॾहिं असां हाणे ॾिसंदा आहियूं त लाज़मी तौर ते कंहिं माण्हूअ जी काराए आहे कंहिं माण्हूअ जी काराए आहे हर माण्हूअ खे पंहिंजी राय जो इज़हार करण जो हक़ु आहे हर माण्हूअ खे पंहिंजी राय रखण जो हक़ु आहे ज़रूरी न आहे त असां जेका ॻाल्हि कयूं था उन जे लाइ सभु सहमत हुजनि या सभु जेका ॻाल्हि कनि था उन सां असां सहमत हुजूं पंहिंजी पंहिंजी राय पर असां जेका भोगना हिते भोगी आहे त उन में मां सम्झां थी त जॾहिं बि हे हफ़्तो ईंदो आहे त उहे भोगनाऊं बि यादि ईंदियूं आहिनि ऐं हिकु नओं हिकिड़ो ॼणो जोश महसूसु थींदो आहे ऐं इनफैक्ट असांखे मूंखे त मां पंहिंजी ॻाल्हि कंदमि त मूंखे पंहिंजी तहज़ीब सां पंहिंजी सकाफ़त सां ॾाढो प्यारु आहे इहो ई सबबु आहे जो मां असांजो अदब बि पंहिंजी तहज़ीब ऐं सकाफ़त में शामिलु थिए थो त मां अदब जी शागिर्दियाणी पाण खे चवंदी आहियां पर छोजो इंसानु हमेशह सॼी ज़िंदगी ॼणो इल्म जो तालिब ई रहे थो ऐं ख़ासि तौर ते वरी जॾहिं इल्मु हुन वटि ईंदो रहे थो डिग्रियूं अवेल कंदो रहे थो ऐं कुझु समाज खे कुझु किताबनि जी सूरत में ॾींदो रहे थो त हुनजी तलब वधंदी रहे थी ऐं जेतिरी तलब वधंदी रहे थी ओतिरो हुनखे अहसासु थिए थो त मां त इन शइ जो इन ख़ज़ाने जो अञा घणो तालिब आहियां सो मां इल्म जे ख़ज़ाने जी हिकिड़ी तालिब आहियां सो इहो बि असांजो हिकिड़ो तहज़ीब जो आहे हिकिड़ो हिसो जंहिंमें मां पंहिंजो हिसो ॻंढियां थी ऐं उहा मोहबत आहे पंहिंजी कल्चर सां सिंधी खाधा मूंखे पसंदि आहिनि पंहिंजे कल्चरल सिंधी ड्रेस मूंखे पसंदि आहे हमेशह मूं वटि सिंधी गज हुजनि अजरक हुजे सूसियूं हर मौसम जे लाइ ॾाढी गर्मी में न पाए सघंदा आहियूं सो दिलि चाहींदी आहे त जेकर अजरक बि सन्हड़ी लॉन ते अचे या शिफून ते अचे त उनजो बि रओ खणी कंदा सो बहरहाल आई लव मूंखे ॾाढो प्यारा पंहिंजी तहज़ीब सां ऐं मूंखे पंहिंजी तहज़ीब ते ॾाढो फ़ख़्रु आहे माशाल्लाह माशाल्लाह ईअं असां जेको आहे सोरा भाषा बि ॻाल्हाईंदासीं तव्हां कीअं था ॾिसो साईं हिननि खे पंहिंजे कल्चर डे खे ही जो हफ़्तो आहे उहो त तक़रीबन हर साल ई असां लाइ कल्चर डे आहे पर ही जो हफ़्तो ख़ासि करे असां ईद खां बि वधीक हलंदो आहे तमामु बहितरीनु लॻंदो आहे ऐं वधि में वधि ख़ुशी आहे जो कराचीअ जहिड़े शहर में कल्चर डे जिथे पहिरियां माना बाक़ी सिंधी सॾाइण बि मसइलो हूंदो हुओ जीअं अॼु ॿुधायो ठीकु आहे न उते कल्चर डे पिया मल्हायूं पर हर जाइ ते पंजाब में बि इस्लामाबाद में बि मल्हाईंदा आहिनि दुबई में मल्हाइनि था इहो असांखे ॾिसी करे सभु असांजा दोस्त मिट माइट ॾाढा आहिनि उहे मल्हाइनि पिया ऐं वधि में वधि इहा ख़ुशी आहे कल्चर डे जे हिसाब सां त हिन वक़्तु तव्हांजा कुझु सॉन्ग्स आहिनि अहिड़ा जेके तव्हां कल्चर डे जे लाइ तयारु कया आहिनि बिल्कुलु आहिनि मूं कयो हिकु कल्चर डे जे हिसाब सां सही त तव्हां पाण शेरो शाइरी कंदा आहियो ईअं लिखंदा आहियो काफ़ी पाण लिखंदो आहियां अच्छा पाण लिखंदा आहियो काफ़ी ऐं कंहिंखे ॻाईंदा आहियो जी उस्ताद बशीर बुके जा उन जा बि ॻाईंदो आहियां बख्शल शाह बुखारी आहे शेख अयाज़ अमन हर हिकु जा अच्छा अच्छा सही ज़बरदस्त ज़बरदस्त अच्छा तव्हां मूंखे इहो ॿुधायो त शेख अयाज़ साहब ते तव्हां जेका रिसर्च कई त तव्हांखे कहिड़ो मतिलबु हिकिड़ो ख़्यालु आयो जो तव्हां हुननि ते रिसर्च स्टार्ट कई मां एक्चुअली पहिरियां हिकिड़ी ॻाल्हि कंटिन्यू कयां त ॿोली असांजी तहज़ीब जो जेको आहे सो पहिरियों अंसर आहे क़ौम ऐं ॿोली हिक ॿिए सां लाज़िम मलज़ूम हूंदा आहिनि सो उनखे उहो असांजो पहिरियों फ़र्ज़ु आहे त असां पंहिंजी ॿोलीअ खे बिल्कुलु क्लियर ॻाल्हायूं क्लियर सम्झूं बिल्कुलु साफ़ ऐं चिटी ॿोली ॻाल्हायूं पंहिंजा लफ़्ज़ इस्तेमालु कयूं शेख अयाज़ ते मां जॾहिं PhD करियां पई त मूंखे हिकिड़ो चैप्टर हुयो उन में मुंहिंजी PhD जो उनवान हो सिंधी शाइरीअ में तरक़ी पसंदि नज़रिया ऐं रुझान इन खां अॻु में मूंखे शाइरी एॾी घणी पसंदि न हूंदी मां नसुर लिखियो बि आहे ऐं कहाणियूं पढ़णु मूंखे वणंदो बि हुयो ॼण ईअं सम्झिजे त कहाणी पढ़णु मुंहिंजी कमज़ोरी आहे जो नंढपण में मां अख़बार जूं पुड़ियूं या इहे पुड़ियुनि में जेके अख़बार जा नंढा टुकड़ा या पुड़ियुनि में जेके काग़ज़ हूंदा उहे पढ़णु लॻी वेंदी हुअमि जिते सम्झंदी हुअमि त को वाक़ियो आहे
सो बहरहाल पर पोइ PhD जे लाइ मूं शाइरीअ जो मौज़ू चूंडियो, उते मूं शेख अयाज़ खे जॾहिं पढ़ियो त थीसिस त मुंहिंजी जमा थी वई, पर उन खां पोइ मुंहिंजी दिलि बि चाहे पई त मां जेकॾहिं शेख अयाज़ ते थोरो अञा वधीक कमु कयां, पर मुंहिंजो घरवारो डॉक्टर कमाल ॼामड़ो त उन मूंखे घणो उत्साह ॾिनो। उन चयो त न, शेख अयाज़ ते तव्हां कमु कयो। अच्छा। मूंखे थोरो हुयो त बसि ठीकु आहे, सही आहे, ऐं जेको कमु कयो सो ठीकु आहे, पर हुननि मूं ते घणो ज़ोर भरियो, न तव्हां भली थोरो ई कयो पर शेख अयाज़ ते लाज़मी कमु कयो। त हुननि जो घणो चाह हुयो, त पोइ उनखे मूं ॾिसी करे ऐं मूं कमु कयो। मूं चयो हाणे पोइ ईअं न कंदमि, मां बाक़ाइदा हुनजे तहक़ीक़ करे हुननि जो समूरो जेको बि हुननि जो मवादु आहे उहो पढ़ी तंहिंखां पोइ कंदमि। ऐं पोइ तक़रीबन 3 साल मूं लाॻीतो उन्हनि जा किताब, उन्हनि शेख अयाज़ जा 55 किताब आहिनि, ऐं उन खां अलावा उन्हनि जा तर्जुमा या उर्दू हुननि जो शाइरी आहे, उहे सभु शयूं इहे सभु मिलाए करे एतिरो कमु थिए थो त उहो 3.5 पोणा 4 साल तक़रीबन मूं सिर्फ़ु उन्हनि खे पढ़ियो। हा, का पॉइंट जेकॾहिं ईंदी त उहा नोट करे वठंदी हुअमि, पर पहिरियां मूं सिर्फ़ु स्टडी कयो। उन खां पोइ वरी मूं किताबु पंहिंजो मुंहिंजो आहे, मुंहिंजे सभिनी खे ख़बर आहे 2017 में उनजी लॉन्चिंग थी हुई, शेख अयाज़ सदियुनि जो सिरजणहार। ओह सही। त उहो हुयो। उन खां पोइ वरी उहो किताब बि अची वियो, उनजी सिंध लिटरेचर फेस्टिवल में उनजी महूरत बि थी हुई, उहो किताबु पढ़ियो बि वञे थो, पसंदि बि कयो वञे थो। उन खां पोइ वरी शेख अयाज़ ते मुंहिंजा 3 मौज़ू आहिनि जिन ते मां कयां थी। हिकिड़ो त शेख अयाज़ जी उर्दू शाइरीअ ते मां कयां थी, छो जो उहा बि तमामु बहितरीनु, जेकॾहिं असां ॾिसंदासीं त उर्दू जा जेके वॾा वॾा शाइर आहिनि, फैज़ अहमद फैज़ हुजे या ॿिया हुजनि, त उन्हनि जे कैलिबर जी, उन्हनि खां शायदि कंहिं लिहाज़ खां वधीक बि हुजे, पर उनजी शाइरी आहे। उन खां अलावा ॿियो जेको मुंहिंजो आहे कमु शेख अयाज़ ते, जेको मुंहिंजो अञा इन हैंड आहे, उहो आहे शेख अयाज़ जा तर्जुमा, नसर जा या शाइरीअ जा जेके 2 कया आहिनि। उन में मूंखे ॾाढो अफ़सोस थियो त जीअं हुनखे तर्जुमे जा बि ज़ाहिरा हिकिड़ा माना मापा आहिनि, ऐं उनजो बि हिकिड़ो क्राइटेरिया आहे, ऐं उन जा मयार आहिनि त तर्जुमो तव्हां कीअं कयो, ऐं तर्जुमे जूं कहिड़ियूं पाबंदियूं आहिनि त उन में रही त उन में मूंखे थोरो महसूसु थियो। उन ते बि मुंहिंजी हिकिड़ी थीसिस आहे। ॿियो वरी आहे, उहो थीसिस न बल्कि मतिलबु किताबु आहे। अरे इन ॻाल्हि खे कंटिन्यू कंदासीं ब्रेक खां पोइ, छो जो ब्रेक जो बि वक़्तु थी वियो आहे। त व्यूअर्स, ट्रांसमिशन अञा जारी आहे, कारे न वञिजो, जल्दी वापसि था अचो। ॿीहर तव्हांखे भली कार कंदासीं रंगनि भरी शाम में कल्चर स्पेशल ट्रांसमिशन मां ॾिसी रहिया आहियो। शोभी भाई बि असांखे जॉइन करे वरितो आहे। शोभी भाई के भी सलाम करणु चाहिए। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम किरण। बातें कर रहे थे हम आपस में। नहीं आप बातें कर सकते हैं, कोई मसला नहीं। कैसे आप? तो और शो तो हम आपको पता है वैसे भी इस तरीके से करते हैं कि हमें ऐसा लगता है कि हम स्टूडियो में नहीं, घर में ही हैं। रैंडम। हाँ, रैंडमली जबरदस्त बेहतरीन हिंगलाज के झंडे हिला के आए। हाँ, मैं वही सोची थी, अकेले अकेले चले गए। बस किरण ये था कि ज़ाहिर है पहले से था डिसाइड, आपको नहीं पूछा, सॉरी इसके लिए। नहीं कोई मसला नहीं, मैं 2 दफ़ा जा चुकी हूँ। हाँ, लेकिन ये है कि बड़ा एंजॉय किया, मज़ा आया, बारिश हुई, अल्लाह की रहमत बरसी। तो आपको पता है मुझे तो वैसे भी घर में सीप कहा जाता है, बारिश हुई और ये निकला बाहर। हाँ जी, तो सब यार दोस्त जो थे वो अंदर थे, लेकिन जैसी बरसात शुरू हुई मैं तो सीधा बाहर निकल गया। भाई मुझे तो एंजॉय करनी है, अल्लाह की रहमत में बहुत ज़्यादा एंजॉय करता हूँ, मुझे पसंद है। मतलब एक होता है ना आदमी को, एक कुछ चीज़ें बहुत ज़्यादा पसंद होती हैं, तो बारिश मुझे बेइंतहा पसंद है। नहीं बारिश तो रहमत है अल्लाह की, और नेमत भी हम कह सकते हैं इसको, क्योंकि कराची में कभी-कभी बरसती है। सब मना भी कर रहे थे, घर से भी फ़ोन आ गया, अम्मा का फ़ोन आया, भाई निकलना नहीं, ठंडी बारिश है और यूँ है बूंदे। मैंने कहा अम्मी क्या हो गया आपको, मैं अंदर ही हूँ, नहा रहा था मैं। चले अच्छी बात है, आपने एंजॉय किया। ऐं हींअर जेको आहे मां चाहींदसि त सोरा भाउ खे रिक्वेस्ट कयूं त तव्हां छा था ॿुधायो असांखे हींअर तव्हांजे कलाम ॿुधाईंदुसि त वञ कबूतर खत खणी तोड़े आयो आहियां। वाह वाह, या कंहिंजी शाइरी आहे? लिखियल मुंहिंजी आहे। तव्हांजी लिखियल आहे? अच्छा, ज़बरदस्त। वञ कबूतर जा जा। क्या दौर था वो कबूतरों वाला भी।
ओरे अचु अजीब तूं ओरे अचु अजीब तूं पिरी थी न परी सवा तुझे सुपरी मुझी कान सरे दिलड़ी दाहू करे तुझे दर्द फिराक में वञ कबूतर खत खणी तोॾे आयो आहियां महणी जानी न ते वॾा पर अथई हण वागुं सभु चरा अथई कन में जानी खे ॻाल्हि कजां सिक लॻी आ मूंखे घणी कन में जानी खे ॻाल्हि कजां सिक लॻी आ मूंखे घणी वञ कबूतर खत खणी तोॾे आयो आहियां महणी जानी न ते वॾा पर अथई हण वागुं सभु चरा अथई कन में
शायरी माशाल्लाह। कबूतर खां एॾो कमु वरितो आहे तव्हां हिन में? अॻे जो आहे न ॾाढो कबूतरनि खां पोस्ट ऑफिस ॻाइण खां कमु वठंदा, हाणे त खणी मॉडर्न दौर थी आहे, पर हाणे कबूतर ऑनलाइन थी विया आहिनि। अॻे माण्हू ॻाल्हियूं कंदा कबूतर हुआ, ऑनलाइन कबूतर थी ज़रिए कबूतर बड़े कबूतर भी ऑनलाइन थी विया। अक्सर हम लोग जाते हैं ना, चलो भाई कबूतर देखने चले, इधर ही दिखा देंगे। वाह वाह, अच्छी बात है। इहा ॻाल्हि बि सही आहे, पर न न माशाल्लाह ॾाढी सुठी शाइरी। ऐं तव्हां अक्सर करे जीअं तव्हां ॻाल्हि कई त तव्हां पहिरियां गाना पाण ई लिखंदा आहियो न ॿियनि खां बि वठंदो आहियां, कोशिशि कंदो आहियां पाण लाज़मी लिखंदो ऐं आहियां, म्यूज़िक वग़ैरह हुनजी कंपोज़िशन तव्हां पाण कंदा आहियो हुन या बि उहा? कोशिशि कंदो आहियां पाण ई ठाहींदो अच्छा, आहियां। सही। ऐं तव्हां हूअ लाइव ॻाईंदा आहियो घणो करे? मां लाइव कयां ऐं भले सॼी एल्बम्स वग़ैरह कुझु तव्हांजा? 49 एल्बम मार्केट में अची विया। माशाल्लाह माशाल्लाह, ज़बरदस्त, माशाल्लाह, अल्लाह से नाकामयाबी अता करे तव्हांखे। डॉक्टर साहिबा, तव्हां ॿुधायो त डॉक्टर कमाल ॼामूद साहब जे बारे में, जी जी त उन्हनि जी बि काफ़ी जी ख़िदमतूं सिंधी आहिनि। डॉक्टर कमाल जामड़ो बि सिंधी जा प्रोफेसर हुआ ऐं फेडरल उर्दू यूनिवर्सिटी में डीन लैंग्वेजिस बि हुआ ऐं हुननि जो सिंधी लोक अदब जे हवाले सां घणो कमु हुयो ऐं सिंधी सकाफ़त जे हवाले सां हुननि जी PhD सिंधी लोक अदब ते ई सिंधूअ जा गीत जंहिंजो सिंधी गीचनि ते हुई ऐं लोकगीतनि ते हुई। हुनजो किताब बि छपियल आहे सिंधूअ जा गीत जे हवाले सां। सिंधी सकाफ़त जा अमर आवाज़ किताब हुयो हुननि जो, जंहिंमें हुननि सिंधी जेके रागी हुआ, जेके फ़नकार, उन्हनि खे कंपाइल कयो, उन्हनि जे बायोडेटास खे। ऐं लोक अदब जे हवाले सां हूअं हुननि सुगड़नि जे बाबति बि काफ़ी कमु कयो आहे ऐं रिसालो गुजारत वारो तारीख़ी कमु आहे जंहिं ते अॼु ताईं को कमु न थियो आहे ऐं हुननि उहो कयो। उहो रिसालो गुजारत मां तव्हांखे ॿुधायां त शाह लतीफ़ जे कलाम मां गुजारत हूंदी आहे, यानी गुजारत सुगड़ ॾींदो ऐं उनजी भंजणी जेका आहे शाह लतीफ़ जो को बेत हूंदो, त उहो हुननि जो ॾाढो बहितरीनु कमु आहे। सुगड़नि जी डायरेक्टरी खे कंपाइल करण जे हवाले सां हुननि जो कमु आहे। डॉक्टर कमाल जामड़े जो जेको ॿोलीअ ऐं लतीफ़ियात जे हवाले सां कमु आहे, शाह लतीफ़ जे बारे में बि हुननि जो लतीफ़ियात ते कमु आहे। शाह लतीफ़ ऐं पाकिस्तानी ॿोलियुनि जा सूफ़ी शाइर, हुननि हिकिड़ी कंपेरेटिव स्टडी हुई हुननि जी पंहिंजो दोस्त सां गॾु, तारिक अज़ीज़ शेख सां गॾु। ऐं इन खां अलावा हुननि जो जेको आहे सो सिंधी ॿोली ऐं सकाफ़त जे लाइ तमामु घणो कमु हुयो। हीअ जेको सकाफ़ती तब्दीली जेका हींअर आई आहे कुझु सालनि खां वठी, पहिरियां जीअं ॾींहुं मल्हायो न वेंदो हो ऐं जॾहिं खां वठी ॾींहुं मल्हायो वञे थो त डॉक्टर कमाल जामड़ो जीअं त हिकिड़ो रिसर्चर हुयो त हुन इन खे हिकिड़े नए दौर जो नालो ॾिनो त हीउ हिकिड़ो सिंधी सकाफ़त जो या सिंध जी तहज़ीब में हिकिड़ो नओं दौरु आहे जॾहिं सकाफ़त खे मीडिया जे ज़रिए घणो फैलायो वञे थो ऐं इनफैक्ट इहा मीडिया आहे जंहिंजे करे तमामु वसी पैमाने ते हिन खे मल्हायो वञे थो ऐं मीडिया जे फैलाइण जे करे हर हिकु शहर में ॾिसो त माण्हुनि खे कवरेज मिले थी ऐं हाणे इहो सिंध, पाकिस्तान, इस्लामाबाद ऐं ॿियनि मुल्कनि में बि मल्हायो वञे थो, बल्कि ॿियनि मुल्कनि जूं जेके एम्बेसीज़ आहिनि उहे बि पंहिंजा जेको आहे सो कॉन्ट्रीब्यूशन ॾींदियूं आहिनि। त उहो उनखे नए दौर जो नालो ॾिनो ऐं उन हवाले सां वरी हुननि जेके हुननि जा पंहिंजा मज़मून हुया, हुननि जो हिकिड़ो एक्टिव कॉन्ट्रीब्यूशन रहंदो हुयो हिननि चैनल्स सां, हर मीडियाई चैनल सां या मीडिया जा जेके ॿिया रिसोर्सिस आहिनि, अख़बारूं आहिनि या जेके ईअं प्रोग्राम थियनि था, त हुननि हिकिड़ो किताबु उर्दूअ में लिखियो सिंधी सकाफ़त का नया दौर। त जीअं पंहिंजी सकाफ़त खे न सिर्फ़ु असां प्रोग्राम्स जे वसीले, न सिर्फ़ु इहे हिकिड़ो ॾींहुं मल्हाइण जे वसीले ॿियनि ॿोलियुनि जे माण्हुनि ताईं ऐं उन्हनि ताईं पहुचायूं, बल्कि असां किताब जी सोचो, किताब में हिकिड़ी शइ रिकॉर्ड थी वञे थी। ऐं मां तव्हांखे इहा ॻाल्हि ॿुधायां त डॉक्टर कमाल जामड़े जो जेको किताबु लिखियलु आहे सिंधी सकाफ़त जा अमर आवाज़, त उन में अक्सर हिते KTN ते या ॿियनि TV चैनल्स ते मुख़्तलिफ़ ॻाइणनि जो जॾहिं वरसी या को अहिड़ो प्रोग्राम थींदो आहे, लाज़मी उहे हाणे न आहिनि, केतिरा ई उन्हनि माना आहिनि, कुझु त आहिनि हयात पर कुझु हयात न आहिनि, त उन्हनि ते जेकॾहिं के प्रोग्राम कया वेंदा आहिनि त उन किताब मां उहो जेको मटीरियल आहे, उहो हुननि जो लिखियलु जेको मवादु आहे उहो डॉक्यूमेंट्रीज़ में इस्तेमालु थींदो आहे। किथे नालो हूंदो आहे, किथे न बि हूंदो आहे, मोस्टली न ई हूंदो आहे नालो, पर ख़ैर मूंखे इहो न आहे, पर असांखे ख़ुशी थींदी आहे त उहो डॉक्टर कमाल जामड़े जो उहो सहेड़ियल
जेको कमु आहे उहो रेफर कयो वञे थो ऐं ॿुधायो वञे थो। अहिड़े तरीक़े सां हुननि जेको सिंधी सकाफ़त का नया दौर जे हवाले सां सिंधी सकाफ़त खे उर्दू ॿोलीअ में किताब जी सूरत में कंपाइल कयो त उहो उर्दू ॿोली में जॾहिं ज़ाहिर हाणे तव्हां ॾिसंदो त उर्दू ॻाल्हाइण वारा बि सिंधी ॾींहुं मल्हाइनि था ऐं असां इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे त हू असांजो सिंधी सकाफ़त जो ॾींहुं मल्हाइनि ऐं असां ॿियुनि ॿोलियुनि जा ॾींहं मल्हायूं, उर्दू सकाफ़त जो मल्हायूं, बलोची सकाफ़त जो मल्हायूं ऐं असांजी यूनिवर्सिटीज़ में बि इहे ॾींहं मल्हाया ई वेंदा आहिनि। सो इन हवाले सां उहो उन्हनि जो जेको किताबु आहे उहो ॾाढी अहमियत जो मूंखे ज़हन में न आयो त को अहिड़े हवाले सां का ॻाल्हि थींदी मूं सम्झो की हिकिड़े मौज़ूअ ते थींदी न त मां उहो किताबु खणी अचां हा तव्हां सां शेयर कयां। बहरहाल सिंधीअ में चवंदा आहिनि त नींगर नंढी जुमा घणा, ही ॾींहं बि पिया ईंदा। ॿी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां त डॉक्टर कमाल जामणे फेडरल उर्दू यूनिवर्सिटी में सिंधी शोबे खे वधाइण विझाइण में हिकिड़ो वॾो कॉन्ट्रीब्यूशन आहे, नो डाउट। उते ॿिया असांजा उस्ताद आहिनि, डॉक्टर इनायत हुसैन लगारी असांखां सभिनी खां पहिरियां जो उहे आहिनि, हाणे बि उतां जो चेयरमैन आहिनि। डॉक्टर सीमा अबड़ो हाणे बि आहिनि उते, हू अॼु हाणे बि उन ई साॻे ई उरूज सां डिपार्टमेंट हले पियो। पर उते सिंधी सकाफ़त जो ॾिहाड़ो पहिरियों भेरो फेडरल उर्दू यूनिवर्सिटी में मल्हाइण जो जेको आगाज़ कयो सो डॉक्टर कमाल जामणे कयो। हिकिड़ो नंढिड़ो कमिरो असांजो सेमिनार हॉल आहे जिते असां मीटिंग्स वग़ैरह कंदा आहियूं, उन हॉल में उहो पहिरियां तकरीरुनि खां ऐं हल्की फुल्की ईअं मूसीक़ीअ खां असां प्रोग्राम शुरू कयोसीं ऐं उन खां पोइ वरी शागिर्दनि खे हिकिड़ो जज़्बो आयो, हुननि सम्झो त हा असां मल्हाए सघूं था। जीअं मूं तव्हांखे पहिरियां ॻाल्हि ॿुधाई त मुश्किल हूंदो हुयो, बहरहाल ऐं हाणे इहो ॾिहाड़ो शागिर्द पंहिंजे सिर पंहिंजे ॿल ते उहो मल्हाइनि था। यानी को वक़्तु हुयो जॾहिं हुननि खे उस्तादनि जी रहबरी जी ज़रूरत हुई, पर हाणे पाण हू एतिरा ट्रेंड थी विया आहिनि जो हू मल्हाइनि था। ऐं असांजी यूनिवर्सिटी में मां सम्झां थी त हिकिड़ो तारीख़ी ॾींहुं मल्हायो वेंदो आहे। हाणे बि शागिर्द महीने खां वठी तयारियुनि में आहिनि। ऐं मूं ॾिठो आहे ॿियुनि यूनिवर्सिटीज़ में लतीफ़ डे हुजे या ॿिया ॾिहाड़ा हुजनि त मां ॾिसंदी आहियां त जेका शागिर्दनि जी महिनत आहे, यकीननि पंहिंजो बचो सभिनी खे प्यारो हूंदो आहे, पर न्यूट्रल थी करे जेकॾहिं सोचिजे सॼे देश जा शागिर्द असांजा बच्चा आहिनि, पर असांजा शागिर्द जेतिरी महिनत कनि था त उहा नज़र अचे थी। हुननि जा टेबलोस ॾिसो तव्हां या सभु शयूं ॻाल्हि आहे त हाणे यंगस्टर्स में बि जेके माशाअल्लाह जेके हाणे वॾा थी रहिया आहिनि उन्हनि खे बि हाणे अवेयरनेस अची रही आहे त पंहिंजे ॿोली खे कीअं संभालजे ऐं पंहिंजे कल्चर खे कीअं संभालजे। पहिरियां इहो शऊर न हूंदो हुयो। त इहे सभु ॾिसो न, इन राह ते आणण वारा तव्हांखे पंहिंजी तहज़ीब जो इल्मु हुजे या दुनिया जा इल्म हुजनि, इन राह ते आणण जो कमु उस्ताद जो हूंदो आहे। त मां चवां थी त असांजे तहज़ीब खे बचाइण जे लाइ बि हाणे उस्ताद जो वॾो रोल आहे। उस्तादनि जी ॾाढो मां सम्झां थी त असांजे देश में न जेको सही माना में उस्ताद आहे उनजो ॼण फुक़दान थी वियो आहे। उस्ताद जी हर मोड़ ते ज़रूरत आहे, चाहे उहो अलिफ बे सम्झाइण वारो हुजे, तव्हांजो हथु पकिड़े लिखाइण वारो हुजे, या तव्हांखे यूनिवर्सिटी ग्रेजुएशन ताईं PhD लेवल ताईं हुजे, या तव्हांखे पंहिंजे तइलीमी इदारनि में इहे एक्स्ट्रा करिकुलम गैर निसाबी सरगर्मियूं थियनि थियूं, या हीअं पंहिंजी तहज़ीब खे, पंहिंजी ॿोलीअ खे, पंहिंजे अदब खे वधाइण विझाइण में हिकिड़ो रस्तो ॾिसण जो कमु उस्ताद जो आहे। न बिल्कुलु, तव्हां बि टीचर आहियो ऐं सर पाण बि हिकिड़ो मतिलबु उस्ताद जी हैसियत रखनि था, त तव्हां इहो ॿुधायो त तव्हां पाण त माशाअल्लाह ॻायो था, पर तव्हांजा शागिर्द वग़ैरह बि हूंदा जिन खे तव्हां तयारु कयो आहे। ॻाल्हि इहा त हिन ॻाइण सां ॿिया बि इलाही कम आहिनि जेके मां नथो ॿुधाए सघां। अलावा या कुझु जेके ईंदा आहिनि उन्हनि खे त शागिर्दूं ॾेई थो सघे, पर हिते कराचीअ में घणो मसरूफ़ आहिनि, तमामु घणो मसरूफ़ आहिनि। सही। त उते मतिलबु तव्हां हूअं किथां जा आहियो, कहिड़े ॻोठ? ठरी मीरा, ख़ैरपुर मीरा। ठरी मीरा, ख़ैरपुर मीरा। सही। ठीकु आहे। त तव्हां सां अञा बि कचहरी कंदासीं। वक़्तु थियो आहे ब्रेक जो, काले न वञिजो, जल्दी वापसि था अचो। तव्हांखे भली कार कंदासीं। रंगत भरी शाम में कल्चर स्पेशल ट्रांसमिशन वारी सीरे आयो ऐं हीअं मां डॉक्टर साहिबा खे रिक्वेस्ट कंदसि त प्लीज़ तव्हां थोरी सी पोइट्री ॿुधायो। महिरबानी किरण। ऐं हिकिड़ी शइ आहे
शायदि किथे पहिरियां ॿुधाए चुकी हुजां, पर तव्हांजो ही नओं आहे। हीअ पोइट्री आहे, आज़ाद नज़्म आहे। हिन जो उनवान आहे कलम ऐं अलम। असांखे चओ था हिदायत करियो था, अदब में ग़मनि खे न ओतियो प्यारा। असांखे चओ था हिदायत करियो था, अदब में ग़मनि खे न ओतियो प्यारा। दिलुनि ते पहा कुझु रखण लाइ लिखो ऐं ॾुखनि सां पननि खे न ॻोरो बणायो। दिलुनि ते पहा कुझु रखण लाइ लिखो ऐं ॾुखनि सां पननि खे न ॻोरो बणायो। गुलाबनि जी ख़ुशबूई खे लफ़्ज़नि में ओतियो ऐं ख़ुशियुनि जी का वादी लुग़त में घुमायो। हसीननि जे जलवनि जूं ॻाल्हियूं कयो के तारबीरुनि सां ख़्वाबनि जा काफ़िया मिलायो। ख़ुशियुनि जी का वादी लुग़त में घुमायो। हसीननि जे जलवनि जूं ॻाल्हियूं करियो के ताबीरुनि सां ख़्वाबनि जा काफ़िया मिलायो। अदाउनि नख़रनि खे हरफ़नि में तोरियो। अदाउनि नख़रनि खे हरफ़नि में तोरियो के अखरनि सां सुंदर नज़ारिया पसायो। अदब फ़ना इन सां के ख़ुशियूं विखेरियो, ज़माने जे दॿियल न दर्दनि खे छेड़ो। अदब फ़न आहे, इन सां के ख़ुशियूं विखेरियो, ज़माने जे दॿियल न दर्दनि खे छेड़ियो। अदब में ग़मनि खे न ओतियो प्यारा। अदब में ग़मनि खे न ओतियो प्यारा। इन जो जवाबु आहे, अव्हां जी ॿुधीसीं हिदायत कहाणी। अव्हां जी ॿुधीसीं हिदायत कहाणी, असांजो बि हिकिड़ो आहे अर्ज़ु साईं। गुलनि खे चमन खे हुस्न गुल बदन खे असां बि था सम्झूं इन वायो मंडल खे। अदब में ग़मनि खे न ओतण था चाहियूं, मगर छा कयूं जो मिठा वस में न आहियूं। अदब में ग़मनि खे न ओतण था चाहियूं, मगर छा करियूं जो मिठा वस में न आहियूं। जॾहिं अहिड़ीअ वादीअ जा हुजूं रहाकू, जिते ज़ख़्मी थियो रूह ताईं हुजे। जॾहिं अहिड़ीअ वादीअ जा हुजूं रहाकू, जिते ज़ख़्मी थियो रूह ताईं हुजे ऐं जिते नंढड़े पुट सां थिए जिनसी ॾाढाई ऐं पंहिंजो परायो लुटे जित न्याणी। जिते नंढड़े पुट सां थिए जिनसी ॾाढाई ऐं पंहिंजो परायो लुटे जित न्याणी। जिते आला डिग्री हूंदे को अकाबर, पंहिंजो रत विकिणी अटो घर में आणे। जिते आला डिग्रीअ हूंदे को अकाबर, पंहिंजो रत विकिणी अटो घर में आणे। जिते हक़ जो हामी थो खंभिजी वञे या थो मारियो वञे कंहिं वबा जे बहाने। जिते हक़ जो हामी थो खॼिजी वञे या थो मारियो वञे कंहिं वबा जे बहाने। तॾहिं मुंहिंजा साईं ॿुधो अर्ज़ड़ो ई त ॻाल्हियूं मुहबत जूं विसरी वञनि थियूं। तॾहिं मुंहिंजा साईं ॿुधो अर्ज़ड़ो ई त ॻाल्हियूं मुहबत जूं विसरी वञनि थियूं। नज़ारा अखियुनि खे उलाजण लॻनि था। नज़ारा अखियुनि खे उलाजण लॻनि था, हुस्न जी परख साईं विसरी वञे थी। अदब में ग़मनि खे न ओतण था चाहियूं, मगर छा कयूं जो मिठा वस में न आहियूं। असांखे कजो माफ़ अहिड़नि कमनि ते जो धरतीअ खां वांझल रहण वस में न आहियूं। असांखे कजो माफ़ अहिड़नि कमनि ते जो धरतीअ खां वांझल रहण वस में न आहे। अला असांजे कलम में कारीअ मस बदिरां हा धरतीअ तां मेड़े भरियल रत आहे। असांजे कलम में कारीअ मस बदिरां हा धरतीअ तां मेड़े भरियल रत आहे। असांखे न पाबंदियुनि में निहोड़ियो, असांखे न पाबंदियुनि में निहोड़ियो। असीं पंहिंजे वस में न आहियूं प्यारा। असीं पंहिंजे वस में न आहियूं प्यारा। वाह, वेरी नाइस। थैंक यू। या कॾहिं लिखी तव्हां पोइट्री? इहा मां शायदि साल खनि पहिरियां लिखी। अच्छा। ऐं ॿियो हिकिड़ो नज़्म आहे त काश मां बि शाइर हुजां हा। मां पाण खे शाइरा कोन थी चवां, मिड़ई अंदर जो उबर कढंदाऊं। काश मां बि हिकु शाइर हुजां हा, दर्द खे लफ़्ज़नि जे हिंदोरनि में लोॾियां हा। उरूज़ी वज़न कॾहिं छंद विद्या जे दामन में,
उरूज़ी वज़न कॾहिं छंद विद्या जे दामन में, हाणे उरूज़ी इल्मु, उरूज़ शाइरीअ जो इल्मु आहे ऐं छंद विद्या असांजी शाइरीअ जो इल्मु आहे। उरूज़ी वज़न कॾहिं छंद विद्या जे दामन में, समूरा राज़ दिलि जा ओरियां ऐं संभालियां हा। वाह वाह। कॾहिं पंहिंजी पीड़ा खे वाईअ में रिझायां हा, कॾहिं पंहिंजी पीड़ा खे वाईअ में रिझायां हा, कॾहिं ग़ज़ल जे छोलियुनि में हिन ग़म खे लोढ़ियां हा। वाह। कॾहिं ग़ज़ल जे छोलियुनि में हिन ग़म खे लोढ़ियां हा, कॾहिं हियांव जी रड़ खे टेड़ूअ सां दॿायां, कॾहिं हियांव जी रड़ खे टेड़ूअ सां दॿायां हा, कॾहिं दिलि जे दास्तान खे सोनेट में सांढियां, वाह। कॾहिं दिलि जे दास्तान खे सोनेट में सांढियां हा, कॾहिं बख़्त जी ॿेड़ी तराइल सां तारियां, कॾहिं बख़्त जी ॿेड़ी तराइल सां तारियां हा, कॾहिं ख़्वाब पंहिंजा बेतन में झूंगारियां, वाह 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 वाह। कॾहिं ख़्वाब पंहिंजा बेतन में झूंगारियां हा, त कॾहिं उधमनि जूं दूहियूं काफ़ियुनि सां दुखायां, वाह। कॾहिं उधमनि जूं दूहियूं काफ़ियुनि सां दुखायां हा, कॾहिं के गीत ॻाए सुतल इंसान जाॻायां हा, वाह वाह। कॾहिं के गीत ॻाए सुतल इंसान जाॻायां हा, काश मां बि हिकु शाइर हुजां हा, काश मां बि हिकु शाइर हुजां। माशाल्लाह माशाल्लाह। वाह वाह। थैंक यू, वेरी नाइस। थैंक यू। इलाही ज़बरदस्त नज़म ऐं तव्हांजी पोइट्री बि ॾाढी सुठी। अल्लाह साईं मज़ीद तव्हांखे कामयाबी अता करे। महिरबानी। बेस्ट विशेज़ आहिनि असांजे तव्हांजे लाइ। ऐं इन ई तरीक़े सां तव्हांखे आहे शेरो शाइरी सां शौक़ु? ज़ाहिर आहे तव्हां पाण ॻाइण वारा माण्हू आहियो, कीअं न हूंदो। हर माण्हू खे शौक़ु आहे। जी, कुझु ॿुधाईंदो, जी कुझु ॿुधाईंदो तव्हां? हा बिल्कुलु ॿुधाईंदासीं। शेर ॿुधाईंदव कोई? छा ॾिठमि सूरत तुंहिंजी चंड खां आई चिटो, तुंहिंजो सिर सुभान अल्लाह माकी मिस्रीअ खां मिठो। वाह वाह वाह। हींअर भला छा था ॿुधायो? हींअर कलाम ॿुधाईंदुसि। राग आहे सेंधड़ो, इहो सोनो अख में आहे, हुन सां रखां थो यारी। बख्शल जा बुखारी शाइरी आहे। सही। अज फिपरी कोन हुई दिल पर पाज देस, पल पल तुझी पुछा कयम पाए करावेस। जल्दी में जवाब मिलो मुझो प्रिया परदेस, छा एडो ही रहे सुनथो सार लही सोहराब जी। इहो सुहिणो वक़्त में आहे, मां इन सां रखां थो यार। इहो सुहिणो वक़्त में आहे, मां इन सां रखां थो यार। पंहिंजो भाग वरी आज़माया, पंहिंजो भाग वरी आज़माया, कयो मिलण जी मां थो यारी। इहो सुहिणो वक़्त में आहे, मां इन सां रखां थो यार। इहो सुहिणो वक़्त में आहे, मां इन सां रखां थो यारी।
अर्ज़ुअ बख़्शल छा इन सोणे में मुंहिंजो साओ इहो अर्ज़ुअ बख़्शल छा इन सोणे में मुंहिंजो साओ पंहिंजो मालो मिल्कत खपायां पंहिंजो रशो बि थो खपायां मूंखे चवंदा आहिनि पुकारी इहो सोनो वक़्त में आहे मां इन सर खां थो यार इहो सोनो वक़्त में आहे मां इन सर खां थो यारी वाह 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 ज़बरदस्त हे बि ॾाढो सुठो कलाम तव्हांजो ऐं इहो मूंखे ॿुधायो त तव्हां घणो करे सूफ़ी ॻाईंदा आहियो या जीअं मां ज़माने महफ़िल जे हिसाब सां अच्छा। जेकॾहिं सूफ़ी महफ़िल आहे त सूफ़ी ॿुधाईंदुसि सही जेकी का उर्दू वारनि जी महफ़िल आहे त उर्दू जे हिसाब सां ॿुधाईंदुसि इनशा हर महफ़िल जे गज़लूं हिसाब सां गज़लूं वग़ैरह ॻाईंदा आहियो हर शइ ॻाईंदुसि को मसइलो कोन्हे माशाअल्लाह पोइ तव्हां खां जेको आहे हिकिड़ी का उर्दू गज़ल बि ॿुधणु चाहींदा मां उर्दू में बि गानो तव्हांखे ॿुधाईंदुसि पाण ई लिखियो आहे कहिड़ो मसइलो थोरी आहे बल्कि सकाफ़त माण्हू जो महिनत ॾींहुं आहे त करे सकाफ़त जे हवाले सां तव्हां सकाफ़त शाइरी सकाफ़त कई बि ॿुधाए हूंदी सघूं था, उहो तव्हां का ॿुधाए इनकलाबी शाइरी कई हूंदी हा सकाफ़त बि आहे हा न न हर रंग इंसान जी। ॾिसणु उर्दू घुरिजे अंग्रेज़ी में चओ त उहो ॿुधाईंदोमांव उर्दू अंग्रेज़ी सिंधी टई मिक्स वाह वाह अॼु वरी हाणे सिंध जी सकाफ़त था मल्हायूं त पोइ पंहिंजी ॿोली भली आहे हा हा न न उहा त हुअं ई भली आहे मिले। पर मां चवंदी आहियां त जेको फनकार हूंदो आहे न स्पेशली जेको सिंगर हूंदो आहे उनखे हर उहो रंग में फंडामेंटल ॾिसिजे। हूंदो आहे बिल्कुलु बिल्कुलु उनखे हर रंग में ॾिसिजे बिल्कुलु त इहो बि हिकिड़ो रंग आहे त तव्हां इहो ॿुधायो त हीअ जॾहिं ॾींहुं ईंदो आहे कल्चरल डे ईंदो आहे त उन ॾींहुं तव्हांजे घर में स्पेशली कहिड़ी अहिड़ी जेको आहे डिश ठहंदी आहे जेका सभई फैमिली मेंबर्स इंजॉय कंदा हुजो रुगो कल्चर डे जे हवाले सां न बल्कि अक्सर असां पंहिंजे घर में ताहिरी पचाईंदा आहियूं हा 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 ऐं उन ॾींहं जी ॿार चवंदा आहिनि त जीअं न्यू ईयर मां ॿारनि खे चवंदी आहियां त जेकॾहिं न्यू ईयर जो केक थो अचे त माना न्यू ईयर त हाणे यूरोपियन हिकिड़ो आहे ॾिणु हुननि जो नए साल जो मल्हाईंदा आहिनि ऐं पोइ केक बि हुननि जी हिकिड़ी नई ईजाद कयल हुननि जी शइ आहे सो असां पंहिंजे देश जो जे ॾींहुं था मल्हायूं त असां ताहिरी पचायूं सही सो मां कोशिशि इहा हूंदी आहे त उहो थिए पंहिंजी सिंधी जेके आहिनि दिसंबर जो महीनो आहे त मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे जेकॾहिं असां साग पचायूं या मच्छी पचायूं ऐं इहे पंहिंजे देश जूं इहे ख़ासि तौर ते जेके आहिनि शयूं इहे पचायूं बुसरी सां ख़ासि तौर ते असां मां ऐं मुंहिंजो घर वारो सिंधी सकाफ़त जो ॾींहाड़ो हूंदो त असां नाश्तो बुसरीअ सां कंदा हुआसीं असां चवंदासीं असां इहे शयूं हूअं त हूंदियूं हूअं अक्सर कयूं भला था गुड़ वारी बुसरी या खंड गुड़ वारी? गुड़ बुसरी त गुड़ वारी बाक़ी खंड वारी मिठी मानी थींदी पर घणो करे ॿारनि खे इहा ई पसंदि ईंदी जी, आहे जी, जी। खंड वारी जी जी ॿारनि खे त उहा त रोज़मर्रा में थींदी आहे न बाक़ी ख़ासि तौर ते जेकॾहिं तव्हां बुसरी त उहे गुड़ जी सकाफ़त खे यादि कंदे कयो था त पोइ ऐं उन खां अलावा नंढड़ा ॿार हुया त मां उन्हनि जा कपिड़ा बि ठाहींदी हुयमि अच्छा। सूसीअ जा उन्हनि जा कंहिं पड़ो ठारायो कंहिं कुझु ठारायो हाणे वरी ॿार थोरा वॾा थी विया आहिनि यूनिवर्सिटी वञण वारा थी विया आहिनि पंहिंजी मसरूफ़ियतुनि में आहिनि प्रोफेशनल बल्कि मुंहिंजा त ॿार ग्रेजुएट बि थी विया आहिनि त वरी पंहिंजे कमनि कारियुनि में मसरूफ़ आहिनि त इहे ॾिण ईदूं ऐं इहे सभु शयूं जेके हिन सां लिबासनि सां हिननि शयुनि सां मल्हाइण वरी ॿारनि में घणो उन्हनि जो रुझान हूंदो आहे सो हाणे हू हीअं कोन चवंदा आहिनि मां हाणे ड्यूटी ते वञूं था वधि में वधि अजरक पातो या कुझु अहिड़ो ड्रेस जेकॾहिं आहे त थियो चवां थी त सुठो पर ख़ासि लॻंदो तौर आहे ते असां जेकॾहिं पंहिंजी सिंधी ड्रेसिस हा। पायूं न त एंटीक ज्वेलरी पायूं बिल्कुलु, या बिल्कुलु। खिसा पायूं या जेके पंहिंजियूं जेके इहे चपलू जेके थियनि थियूं जेके सिंधी चपलू थियनि थियूं उहे जेकॾहिं पायूं त सुठो लॻंदो मां आहे त तव्हांखे ॿुधायां त मां पंहिंजी जॉब ते मां जॾहिं ऑफिस में जीअं मुंहिंजी जॉब हूंदी हुई त उते मां आदी हूंदी हुयमि इहा जेका थरी जुती आहे न उहा पाइण जी ऐं सूसीअ जी सलवार ऐं गज ऐं अजरक माना हीअ त पुराणी ॻाल्हि आहे माना तॾहिं अञा हे कल्चर वीक या सकाफ़त जो ॾिहाड़ो मल्हाइण जो को कॉन्सेप्ट ई कोन हूंदो हो पर मूं तव्हांखे इहो ॿुधायो त मां ज़ाती तौर ते मां पंहिंजे तहज़ीब सां पंहिंजी कल्चर सां मोहबत करण वारी आहियां असां गिफ्ट बि जेकॾहिं ॾींदा आहियूं न अॼु हाणे मुंहिंजी हिकिड़ी शागिर्दियाणी बि चइजे खणी दोस्त बि चइजे उनखे मूं जॾहिं गिफ्ट ॾिनो सालगिरह जो त हुरुमचे ते भरियल हथ सां ड्रेस हुयो त असां सम्झंदा आहियूं त इन खां वधीक को असांजे लाइ को ब्रांड न आहे त उन जी असांजी पंहिंजे हथ सां भरियल को भर्त हुजे या असांजी का
पंहिंजी ठहियल का शइ हुजे, का रिली हुजे, को टुक ते चादर हुजे या को विहाणे जी छिव हुजे, त इहे मां सम्झां थी वॾनि वॾनि ब्रांड्स खां वधीक असांजे लाइ इहे अहमियत वारियूं शयूं हूंदियूं आहिनि। ऐं उन खां वधीक जेको आहे सो असां कोशिशि कंदा आहियूं त असां पंहिंजो पैगाम ॾियूं पंहिंजे ॿियनि माण्हुनि खे पंहिंजी सकाफ़त जे बारे में उन्हनि सां ॻाल्हायूं, उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधूं। त इहो बि मां सम्झां थी त हिकिड़ो वॾो आहे रस्तो पंहिंजी सकाफ़त खे फैलाइणु। छो तव्हां जेसि ताईं फैलाईंदो न, ॿियनि माण्हुनि खे ॿुधाईंदो न, तेसि ताईं त पंहिंजो पाण में त असां मिलंदा रहंदा आहियूं। इहो बिल्कुलु ईअं आहे त घर जे अंदरि त तव्हां आहियो, जेका बि एक्टिविटी आहे जेसि ताईं तव्हां उनखे ॿाहिरि न कढंदव तेसि ताईं दुनिया खे ख़बर न पवंदी। सो मक़सदु असांजो पंहिंजी सकाफ़त खे दुनिया खे ॿुधाइणु खपे, हुजणु खपे, ऐं दुनिया जे सकाफ़तुनि खे पाण सम्झणु खपे। दुनिया जी ॿोलियुनि खे पाण खे मां त चवंदी आहियां हर ॿोली प्यारी आहे, हर ॿोली मिठड़ी आहे। कंहिं बि ॿोलियुनि जो ॾिसो न मज़हब हूंदो आहे, न ॿोलियुनि जी जेका आहे सा हिकिड़ी स्पेसिफिक क़ौम हूंदी आहे। तव्हां जेतिरियूं बि घणियूं ॿोलियूं सिखंदव तव्हांजे लाइ बहितरु हूंदो आहे। शाइर ॾिसो जेके घणियुनि ॿोलियुनि में शाइरी कंदा आहिनि उन्हनि खे असां केॾो मान ॾींदा आहियूं। सचल सरमस हफ़्त ज़बान शाइर आहे, या ॿिया जेके उन्हनि खे केतिरी उन्हनि जी अहमियत आहे। ऐं ॿियो त ॿोलियूं जेतिरियूं माण्हू घणियूं सिखे थो ओतिरो माण्हुनि में पाण में विझड़ाइप थिए थी। जेतिरो माण्हू सकाफ़तुनि खे सम्झे थो, ॿुधे थो, हिक ॿिए सां वंडे थो ऐं एडॉप्ट करे थो। मां गगो पाइण खे ॾाढी मूंखे ख़ुशी महसूसु थींदी आहे। बलोची सकाफ़त में मूंखे ओतिरी मूंखे ख़ुशी मिलंदी आहे जेतिरी मूंखे सिंधी सकाफ़त जा लिबास पाइण में, या बलोची ॻाल्हियूं, या उन्हनि जा गीत, या इहे सभु मूंखे थोरी घणी बलोची सम्झण में खोड़ ईंदी आहे। ॻाल्हाइण में त प्रैक्टिस न आहे, इन करे न, या पंजाबी या सराइकी त मूंखे इहे ॿोलियूं ईंदियूं आहिनि पर प्रैक्टिस न हूंदी आहे, इन करे ॻाल्हाइण में झिझक थींदी आहे। पर मूंखे पंजाबी ॿोली बि एतिरी मिठास ॾींदी आहे ॿुधण में। ऐं वरी जन हुननि जो का बि उर्दू या ॿी ॿोली ॻाल्हाइण में जेको पंजाबी एक्सेंट जेको लहजो ईअं अची वेंदो आहे त उहो मूंखे ॾाढो वणंदो आहे। हक़ीक़त ॻाल्हि आहे, हर ॿोली ख़ूबसूरत आहे ऐं हर ॿोली जी असांजे दिलि में इज़त आहे। हर ॿोली सां मोहबत करणु घुरिजे, कंहिंखे बि बुरो न चवणु घुरिजे। असां सिंधी आहियूं पर असांजो मैसेज इहो ई आहे त असां सभिनीनि खे गॾु खणी हलंदा आहियूं। असांखे सभिनीनि सां मोहबत आहे, छो त सिंधी महिमान नवाज़ आहिनि ऐं हो हर कंहिंखे पंहिंजे घर में ख़ुशामदीद बि कंदा आहिनि। सो सर तव्हां इहो ॿुधायो त तव्हांजे घर में अहिड़ी कहिड़ी शइ ठहंदी आहे सिंधी कल्चर डे ते? ॻाल्हि इहा त सब्जियूं घणो पसंदि हूंदियूं आहिनि, सब्जियूं वग़ैरह घणो ठाहींदा आहियूं। भाई गोश्त त आम रूटीन आहे हर माण्हूअ जो, ऐं हुन सां गॾु जीअं ताहिरी वारा चांवर वधीक भला हूंदा आहिनि, गुड़ हर कंहिंखे वणंदा आहिनि। हा, ऐं बुसरीअ में जो गिहु ओरिजिनल हुजे, सिंधी हुजे, देसी गिहु हुजे त पोइ वरी वधीक देसी गिहु, जेसि ताईं इहे शयूं न हुजनि त पोइ बाक़ी। मां हिकिड़ी मज़ेदार ॻाल्हि ॿुधायां तव्हांखे। असां चवंदा आहियूं सचो गिहु। सो हाणे असांजो वहिंवार थियो ॿियनि ॿोलियुनि वारनि सां। ॿुधंदा आहियूं सचो गिहु, सचो गिहु बि सचो थींदो आहे। न ॾिसो टर्म हूंदा आहिनि न हिकिड़ा, इहो सचो गिहु आहे, माना इहो सच में ठहियल गिहु आहे। ऐं हो वरी ॿियो वरी डालडा गिहु वरी मशहूरु हूंदो। सो ख़ैर डालडा जॾहिं त कंपनीअ जो नालो आहे त ऑन एयर ख़बर न आहे, को मामिलो न हुजे। पर पोइ जॾहिं असां ॿियनि ॿोलियुनि वारनि सां आहियूं, मां नंढड़ी हुयमि त पाड़े वारे मां चयो सच्चा घी हो, चवंदा सच्चा घी क्या होता है, देसी सच्चा घी क्या होता है, झूठा घी भी होता है। सो ईअं आहे त लफ़्ज़ जेके आहिनि से ॿियनि ॿोलियुनि में वञी पंहिंजी माना पंहिंजे घर में इहो ई ॿुधंदी आहियां, या त देसी घी या त सचो घी। त इहा मतिलबु सचो घी उहो ई देसी वारी ॻाल्हि थी वई। ॾिसो पालक खे असां चवंदा आहियूं सिंधी पालक, हू चवंदा आहिनि देसी पालक। ऐं सिंधी पालक जेकॾहिं कंहिंखे वञी करे चवंदा इहे ऐं सिंधी कणिक हूंदी, सिंधी चांवर हूंदा, ऐं इहे असांजे छा आहे त ज़रई समाज जे जा जेके बुनियाद आहिनि उहे सिंध जेका आहे सा क़दीम तरीन हिकिड़ी सिंधी कद्दू खपनि, अंग्रेज़ी कद्दू खपनि। मूंखे त इहा बि ख़बर कोन्हे त सिंधी अंग्रेज़ी कद्दू बि थींदा आहिनि। ॾिसो न सिंध जी तहज़ीब दुनिया जे क़दीम तरीन तहज़ीबुनि मां हिकु। सिंध दुनिया में क़दीम तरीन तहज़ीब इहा दरियाए नील जी ही या माना मिस्र जी हुई, या मेसोपोटेमिया या सिंध जी तहज़ीब हुई। त सिंध जो ज़रई समाज सदियुनि खां वठी रहियो आहे, ऐं हितां जूं जेका बि फ़सुल आहिनि या जेके बि शयूं खाध खुराक जूं आहिनि उहे असली आहिनि। उहे तॾहिं हिकिड़ो आहे त इहे सच पच जूं आहिनि, या इहे असली आहिनि, इहे देसी आहिनि। ऐं उन खां पोइ वरी जॾहिं वापार
वधिया ऐं पोइ मुल्कनि जूं जिन्सूं अचणु लॻियूं त पोइ उहा ज़ाया जंहिं मुल्क मां आई अंग्रेज़ी मां आई त उहा अंग्रेज़ी पालक थी वई ऐं जेकॾहिं कंहिं ॿिए मुल्क मां अचे या इटलीअ मां अचे हा त पोइ कणिक ॾिसो मैक्सिको मां बिल्कुलु मैक्सिको मां असां वटि जेका कणिक ईंदी उनखे असां मैक्सी कणिक चवंदा हुआसीं। कणिक असांजी सिंधी नंढड़ो सन्हड़ो दाणो हूंदो हुनजो, हींअर त अणलभ थी वई आहे। हींअर जेका कणिक असां वटि इस्तेमालु कयूं था उहा मैक्सी कणिक ई। ऐं मूंखे यादि आहे थोरो थोरो नंढपण में जॾहिं इहो रेवोल्यूशन आयो हो त सिंधी कणिक त असांजे पंहिंजी ॿनीअ ते बि सिंधी कणिक थींदी ऐं पोइ मैक्सी कणिक अचणु लॻी त असांजूं माउरूं चवंदियूं हे मैक्सी कणिक आई आहे, हाणे हीअ हिन जो अटो ई नथो वणे असांखे, मानी नथी वणे असांखे, त इहे असां हीअ जनरेशन आदी थी वई आहे। हिननि उहो टेस्ट ज़ाइको न माखीअ जो ज़ाइको हर माण्हू खे ख़बर ई न आहे, सिर्फ़ु उन्हनि खे ख़बर हूंदी जिन वण तां लथल माखी टेस्ट कई हूंदी, बाक़ी न त तव्हां खाई 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 साणा थी पओ माखी तव्हांखे ज़ाइको वाकई सही ॻाल्हि आहे। जेसीं ताईं तव्हांखे असली माखी नथी मिले तव्हांखे उनजो टेस्ट बि ख़बर त इहे कॉन्सेप्ट इन करे ई आहिनि त सचो या देसी त उहो छो जो इहे असांजूं पंहिंजूं ओरिजिनल शयूं आहिनि। असां जीअं असांजूं शयूं ओरिजिनल आहिनि, जीअं असांजी तहज़ीब ओरिजिनल आहे, जीअं असांजी ॿोली ॾिसो सिंध जी ॿोली मुख़्तलिफ़ अकाबरनि जो चवणु आहे त हीअ ॿोली जेका आहे हिन जा बुनियाद अरबी ॿोलीअ माना सामी सथ जे ॿोलियुनि मां थिया या वरी जेके आहिनि से ईरानी असरु थियो या तौरानी, पर रिसर्च साबित कयो आहे। असां वटि हिकिड़ो वॾो स्कॉलर हुयो सिराज मेमण, उनजो नज़रियो आहे त सिंधी जेका आहे सा क़दीम तरीन ॿोली आहे, क़दीम दरावड़ी क़ौम हुई हिते जिन हिन ॿोलीअ खे पंहिंजे बिल्कुलु ओरिजिन्स मां, जेके ओरिजिन ॿोलियुनि जी तव्हांखे मां ॿुधायां ईअं ठहंदी आहे त आवाज़नि मां ॿोली ठहंदी आहे। शुरूअ में त माण्हू ॻाल्हाईंदा कोन हुया, बिल्कुलु उन्हनि जी इशारनि जी ॿोली हूंदी या आवाज़नि जी ॿोली। त जीअं दुनिया में ॿोलियुनि जो जनमु थियो त उन्हनि जिन ॿोलियुनि जो बुनियादी तौर ते जनमु थियो ॻाल्हाइण लाइ त सिंध उन्हनि में हिकिड़ी ॿोली आहे। त यानी असांजी ॿोली बि ओरिजिनल आहे, असांजी धरती, असांजो पाणी, असांजी हर शइ ओरिजिन आहे ऐं असां के इन मामले में ॾाढा ख़ुशकिस्मत आहियूं जो असां वटि एतिरी क़ीमती असांजो विरसो आहे, असांजी तहज़ीब आहे, असां वटि एॾा वॾा खज़ाना आहिनि। असांजो फ़र्ज़ु आहे त हिननि खज़ाननि न बिल्कुलु बिल्कुलु। ऐं इहो मां चवां थी त असां ॾाढा रिच आहियूं बाय कल्चर बि, ऐं हूअं बि असांखे एज़ अ सिंधी असांखे इन्हनि शयुनि जो ख़्यालु बि रखिणो आहे। बिल्कुलु। ऐं ॿी ॻाल्हि तव्हां ॾिसो मुहिन जदड़ी जी असां वटि हिकिड़ी तहज़ीब जी जेका मिली आहे त उते तव्हां ॾिसो त तव्हां वटि ज़िंदगीअ जो हर वखर उते मिलियो आहे। त सुरमेदानियूं बि तव्हांखे मिलियूं आहिनि ऐं कवर ड्रेन सिस्टम मिलियो ऐं तव्हांजो जेको आहे सो माहौलियात जे हवाले सां तव्हांखे सेकेंड फ्लोर ताईं खूह मिलिया। जिते ॾिसो न सेकेंड फ्लोर ते खूह मां पाणी कीअं थो वञे, एतिरा ढिघा ढिघा, त उहो पंहिंजे दौर जी हिकिड़ी अज़ीम तहज़ीब आहे। उनखां अलावा असां सिंधी ज्वेलरी जी ॻाल्हि कयूं, एंटीक ज्वेलरी हुनमें अची थी वञे, हुनमें तव्हांजी कठमाल अची थी वञे पई, जेका अॼु जे दौर में मुंहिंजे ख़्याल में कंहिंखे बि ख़बर कोन हूंदी त कठमाल आहे छा, या त हीअ हसड़ी जेका मूंखे पातल आहे इहा बि मुंहिंजे नंढे हूंदे जी आहे ऐं इहा अम्मी वरिती हुई ॾाढी शौक़ में पंहिंजे पाइण जे लाइ। पर उन टाइम मुंहिंजी जेका वॾी भेण इरम, उनजी शादी न हुई थियल, त उहा ॾाढी शौक़ीन हूंदी हुई एंटीक ज्वेलरी जी, त उहा पाईंदी हुई। उन खां पोइ इहा विरसे मूंखे मिली त हाणे मां पाईंदी आहियां। ऐं हालांकि इहा मुंहिंजे बि नंढे हूंदे जी आहे, त अॼु ॾींहं ताईं सेम एज़ इट इज़ उहा ज्वेलरी उहो ज़ेवर ॾिसो क़िस्मे क़िस्मे। पर हिकिड़ी ॻाल्हि नोट करण जी आहे, हर शइ मिली आहे ज़िंदगीअ जे आराम जी। तव्हांजो सिस्टमेटिक लाइफ जेका आहे न उहा तव्हांखे मिली आहे, हिकिड़ी मुनज़िम ज़िंदगी। कीअं उते गुसल खाना ठहियल हुया, कीअं ड्रेनेज सिस्टम हुयो, कीअं गंद किचिरे जो सामान ॿाहिरि हुयो, कीअं रहाइश जो इलाइक़ो अलॻि, मज़ारूं अलॻि, वरी जानवरनि जी शइ अलॻि, सभु शइ तव्हांखे ज़िंदगीअ जी मिली आहे। न मिली आहे त हिकिड़ी शइ उतां हथियार न मिलियो। हा, हक़ीक़त ॻाल्हि आहे। हथियार यानी उहा क़ौम प्रोग्रेसिव क़ौम हुई ऐं तव्हां साइंटिफिक क़ौम हुई जो हुननि ब्रोंज़ ऐं इहे मेटल्स जेके आहिनि, अहिड़े क़िस्म जे मेटल्स जूं शयूं थियूं जेके सदियूं गुज़रण जे बावजूदि मिटीअ जे अंदरि दॿियल रहण जे बावजूदि उन्हनि शयुनि खे कट न लॻी आहे, उहे शयूं ख़राबु न थियूं आहिनि। एतिरी हिकु त सिस्टमेटिक उहा क़ौम हुई, साइंटिफिक सोच रखंदड़ क़ौम हुई, रोशन ख़्याल क़ौम हुई, जो नचणी जो तव्हांखे मूर्ति मिली आहे, शाइरी अदब उन दौर में हुयो, हर शइ हुई। पर उते जंग जो सामान न हुयो, हथियार न हुयो, माण्हू खे नुक़सान पहुचाइण वारी शइ न। मोहबती माण्हू आहियूं, मोहबत करण वारा माण्हू आहियूं, इन करे असांखे ग़लति न सम्झो वञे।
बिल्कुलु पर इलाही कॉन्सेप्ट आहे माण्हुनि जो त सिंधी हेड़ा त इहो ग़लति कॉन्सेप्ट आहे। सिंधी न प्यार सिंधी जे करण माण्हुनि वारा त दुनिया में पंहिंजो पाण खे मञरायो आहे। इहो अजाए जी हिकिड़ी अहसास कमतरीअ मां असांखे निकिरी वञणु खपे, ख़ासि तौर ते नए नस्ल खे त निकिरी वञणु खपे। तव्हां ॾिसो त असांजी सिंधी क़ौम जी हिकिड़ी औरत ही जेका मुल्क जी वज़ीर आज़म थी वई, न त हे त घण क़ौमियाई मुल्क आहे, त हिकिड़ी औरत एतिरी अॻिते वञी सघे थी। उन जा खणी सबब खणी कहिड़ा बि हुया, पर यानी हितां जो जेको आहे सो हितां जी औरत एतिरी त सगाई आहे। हाणे तव्हां ॾिसो पार्लियामेंट में ॾिसो, हर फील्ड में तव्हां ॾिसो त औरतूं आहिनि ऐं मर्द आहिनि, छोकिरा आहिनि। हर कोई कमु करे इहो थो मिली करे। अहसास कमतरी असां वटि अजाई जी पंहिंजी आहे। ॾिसो मां इहा ॻाल्हि चवंदी आहियां त असां जेकॾहिं ॿी ॿोली नथा ॻाल्हाए सघूं त असां पंहिंजो पाण खे कमतर था सम्झूं। छो? असांजी त ॿोली न आहे। जॾहिं साम्हूं वारो असांजी ॿोली असां जहिड़ी नथो ॻाल्हाए सघे ऐं उहो पाण खे कमतर नथो सम्झे, पोइ असां ॿिए जी ॿोली ॻाल्हाइण में कहिड़ी बि ॿोली हुजे, अंग्रेज़ी हुजे, फ्रेंच हुजे, इटालियन हुजे, अरबी हुजे, कहिड़ी बि ॿोली हुजे, उर्दू हुजे, पंजाबी हुजे, कहिड़ी बि हुजे, पर जॾहिं हू असांजी ॿोली सही नथो ॻाल्हाए ऐं असां हुनखे इनकरेज था कयूं त न न ख़ैरा का ॻाल्हि न आहे, त पोइ असां अहसास कमतरी छो महसूसु कयूं था त न जे असांखे फलाणी ॿोली न आई पूरी ॻाल्हाइण त असां जाहिल थियासीं। जहालत जो ॿोलीअ ॻाल्हाइण सां को वास्तो ई न आहे, परे जो वास्तो न आहे। जहालत त आहे तव्हांजो सोच जी अंधेरो हुजणु। असां त रोशन ख़्याल क़ौम सदियुनि खां वठी आहियूं, पंहिंजे बुनियादनि खां वठी आहियूं। असांजी क़दीम तरीन तहज़ीब असांखे ॿुधाए थी त असां रोशन ख़्याल हुयासीं, असां इंसाफ़ पसंद हुयासीं, असां माटीणी क़ौम हुयासीं, असां मुहबती माण्हू हुयासीं। वॾी महिरबानी अदी, थैंक यू सो मच। ऐं तव्हां पहिरियों क़ीमती वक़्तु असांखे ॾिनो ऐं ॾाढो सुठो लॻो तव्हां सां कचहरी करे। कोई मैसेज ॾियणु चाहींदो? जी मैसेज ॾियणु चाहींदो? कोई मैसेज पंहिंजे क़ौम जे भाउरनि खे ऐं सॼी दुनिया खे इहो ॾियणु चाहींदमि त असां सिंधी क़ौम जा फ़र्द आहियूं ऐं असां में मुहबत आहे, असां अमन पसंदि आहियूं, असांखे कंहिंसां को वेर न आहे ऐं असां ॾाढा रोशन ख़्याल आहियूं ऐं असां ॾाढा प्रोग्रेसिव आहियूं ऐं असां वटि स्ट्रेंथ बि आहे। असां वटि पंहिंजे तहज़ीब जी ताक़त आहे, असां वटि पंहिंजी सकाफ़त जी ताक़त आहे, असां वटि पंहिंजे इल्म जी ताक़त आहे, पंहिंजे अदब जी ताक़त आहे, असां वटि पंहिंजे तारीख़ जी ताक़त आहे ऐं इन्हनि समूरियुनि ताक़तुनि सां असां ॾाढा ताक़तवर आहियूं। असांखे हीणो न सम्झियो वञे ऐं असांखे जेको आहे सो असांजे बारे में जेकॾहिं कंहिंजे ज़हन में का ग़लतफ़हमी आहे त उनखे पाण ई दूरि कयो। सही, थैंक यू सो मच। ऐं भाउ वेंदे वेंदे तव्हांखां गानो ज़रूरु ॿुधंदासीं ऐं तव्हां कोई मैसेज ॾियणु चाहींदव? मैसेज इहो आहे त जिथे बि वञो ख़ुशि हुजो, ख़ुशियूं ॾियो, ख़ुशियूं वठो, सोच हमेशह वसी ऐं पॉज़िटिव हुअणु घुरिजे। महिरबानी। ठीकु आहे, वेंदे वेंदे तव्हांखे गानो ज़रूरु ॿुधंदासीं। थैंक यू शोभी भाई, इंशाल्लाह कल आपसे मुलाक़ात करेंगे। तव्हांजी बि महिरबानी भाउ, ऐं ॾाढो सुठो ढोलक प्ले करे रहिया आहियो। जी व्यूअर्स, आई होप त तव्हां एंजॉय कयो हूंदो जो शो। इंशाल्लाह ज़िंदगी रही त तव्हां सां सुभाणे मुलाक़ात कंदासीं। तेसि ताईं पंहिंजो पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे RBS जी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़ जी। सारायाम सचो धणी साराया सरवर, जोड़ियो जह जहान वासो पाक वॾो परवर। राज़ इन्हीअ में रखियल आहे ॼाणे थो बहितर, पेरनि पंधु छॾियो खुटी जानी वियो जर मेलो कराईंदो महबूब सां दीदारो ते दिल भर। अर्ज़ करे थो अलाह खे सिक मझारा शर, ओ हाणे सिगो मिला सरवर सिकाही सोहराब खे। वाट विद रज वेरन जो मूंखे ॾस ॾियो तन ॾेरन जो, वाट विद रज वेरन जो मूंखे ॾस ॾियो तन ॾेरन जो, 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 ॾस ॾियो तन ॾेरन जो। वाट विद रज वेरन जो मूंखे ॾस ॾियो तन ॾेरन जो, वाट विद रज वेरन जो मूंखे ॾस ॾियो तन ॾेरन जो।
बार खुयन जा अलखण दो बार खुयन